पत्थर हण पलीद खे विहारे वजूद में जंहिं ज़ात ऐं पात तीली हण तबकात साढ़े छह समाज खे। नसीराबाद शहर जा बाहिम्मत बाशऊर ऐं पंहिंजनि लाइ बीहंदड़ हिननि ज़िम्मेदार शहरनि मुंहिंजी भेणुनि मुंहिंजे भाइरनि खे हक़ मौजूद जीए सिंध सुर्ख सलाम। अॼु असांजो ख़ामोश एहतिजाज हो, नारा न थे हयासीं, जवाब कोन थे ॾिनासीं, चुप चुप करे आयासीं। सम्झूं बि था त जेकी हुकुमरान असांजी दाउनि खे कोन था ॿुधनि, कोड़ा ॿोड़ा गूंगा थी चुका आहिनि, असांजे ख़ामोश एहतिजाज खे कहिड़ी माना ॾींदा। पर चवंदा आहिनि ख़ामोशी जी बि पंहिंजी ज़ुबान थींदी आहे, उहा बि कुझु हथनि ताईं पहुचंदी आहे। हिन वक़्तु जेके सभु दोस्त आसे पासे खां बीठा आहिनि, मां तव्हां सभिनी भेणुनि भाइरनि खे गुज़ारिश थो कयां त हिकिड़ो हथु मथे करे बीहो, हिकिड़ो मिंट। इहो हथु मथे आहे त बि असांखे पंहिंजो माण्हू खपे, उहो साथी जेको अवामी वर्कर्स पार्टी जो लेबर सेक्रेटरी आहे सिंध जो। हू पोरियत अॻवान सिर्फ़ु नसीराबाद जो कोन्हे, शहरी इताद जो, हू सिर्फ़ु ज़िले कंबर शहदादकोट जो अॻवान कोन्हे, हथ मथे तव्हांजा हुजनि। उहो सॼी सिंध जो अॻवान आहे। ऐं असां नसीराबाद शहर खे हिन जे चौधारी मुख़्तलिफ़ ॿियनि शहरनि खे ॻंढींदासीं ऐं हिते ई तव्हांजो असां इन्हनि पॉलिसियुनि जो जंहिंमें तव्हां माण्हू खणी गुम था कयो, तव्हांजी इन्हनि पॉलिसियुनि खे दफ़न कंदासीं। ज़िले लाड़काणे, ज़िले कंबर शहदादकोट तव्हांजे इन रियासती जबर खे घणो भोॻियो आहे। उन्हनि ते बि लाॾत था विझूं जेके प्रॉक्सीज़ था थियणु चाहिनि। असां सम्झूं था जेके दहशतगर्दियूं कंदा आहिनि उहे तव्हांजा फाइर आहिनि। हिक ॿिए जो तव्हां साह आहियो, हिक ॿिए खे तव्हां साह था बख़्शियो। असां अॼु जॾहिं हिते बीठा आहियूं त सिर्फ़ु हिकिड़े गुम कयल सिंगार नूननि लाइ न आहियूं बीठा, असां समूरनि उन्हनि माण्हुनि लाइ बीठा आहियूं जंहिंजी ज़ात कहिड़ी बि हुजे, क़ौम कहिड़ी बि हुजे, फ़िरक़ो कहिड़ो बि हुजे, शियो हुजे, सुन्नी हुजे, पश्तून हुजे, सिराइकी हुजे, बलोच हुजे, गिलगिती हुजे, पंजाब जे अंदरि को मज़हबी हुजे, केर बि हुजे, शियो हुजे, सुन्नी हुजे, उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजे, असां सभिनि लाइ बीठा आहियूं। जेके बि गुम कयल तव्हां खंबे गुम कया आहिनि माण्हू, पंहिंजा कुबत खाना भरिया आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो। छा जेका हाणे जो सिंगार जीअं कंहिं चयो न ॾाहे, पोरे तबिको जॾहिं जिदोजहद कंदो आहे त पंहिंजे तबिकाती ग़ुलामी सां गॾु हू पूरे समाज खे आज़ादु कंदो आहे। मां तव्हांखे यकीन थो ॾियारायां, अवामी वर्कर्स पार्टी यकीन थी ॾियाराए, सिंगार नूनारी पंहिंजी उनजी पार्टी, उनजा हमदर्द, उनजा दोस्त, उनजो आवाज़ु जेकॾहिं बणिबा त ही समूरनि मिसिंग पर्सन्स जो सुवालु कहिड़े पासे करे छॾींदासीं। असां कहिड़े खाते में तव्हां साईं ज़ैन शाह खे जेल में रखियो आहे, कहिड़े खाते में तव्हां अब्दुल ख़ालिक जूणे जे ते कोड़ियूं एफआईआरूं कटियूं आहिनि, कहिड़े खाते में तव्हां सनान खान कुरैशी खे जेल में रखियो आहे। बहरिया ते बाहि बि पाण जा रहियो, कूड़ियूं एफआईआरूं करे हिननि सभिनी खे अंदरि विझरायो। इहो सिंध तव्हां खां पुछाणो कंदी। मूंखे एतिरो यकीन आहे असांखे का शइ न आहे खणणी, को लठ बाठो न आहे खणणो। अॼु सलामकोट में जीअं असांजे उते पोरियतनि मिसकीननि सां हालत छॾाई अथऊं, नसीराबाद ऐं सलामकोट असांजे जूनियर जाॾड़चने जे साथी ॻाल्हि वांगुरु भॻल हॾ जी ॾुखनि था पिया। ॿियो हफ़्तो शुरू थी चुको आहे, भॻल हॾ जीअं इहे सिंध जा 2 शहर ॾुखनि था पिया। असां कुझु बि कोन खणंदासीं, न लठ न बाठो। 7 करोड़ सिंधी माण्हू असांजी पोरियत भेनरूं भाइर साथी जॾहिं गॾु थिया, उहे थुक कंदा त तव्हां ॿुॾी मरी वेंदव। उन ॾींहं खां बि टिजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।